वधीक टैक्सेस मुल्की कारोबार के हलण नथा ॾियनि पर IMF सां कयल वाइदा पालणा पवंदा। मुआशी तरक़ी ख़ातिर सभिनी सां गॾु वेहण लाइ तयार आहियां। अचो वेहो ऐं ॿुधायो त मईशत खे मथे कीअं खणी वञिजे। खुलियल दिलि सां अवां जूं मिठियूं कड़ियूं ॻाल्हियूं ॿुधंदुसि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कराची में तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त व्याज जी शरह 13% ताईं पहुती आहे, जंहिंखे 6% ते ॾिसणु चाहियां थो। माज़ी में कराची जूं रौनकूं ख़तम थी वयूं, हाणे ॿीहर रोशनियुनि जो शहर बणिजी चुको आहे। PTI बानी पंहिंजे मज़ाकराती कमेटीअ खे हुकूमत आॾो लिखत में मुतालबा पेश करण जी इजाज़त ॾेई छॾी। बैरिस्टर गोहर अली ज़फ़र ऐं शेर अफ़ज़ल मरवत जी अडियाला जेल में बानी सां मुलाक़ात। हुकूमत सां थियल ॻाल्हियुनि बाबति आगाही ॾिनी। बैरिस्टर गोहर चयो आहे त बानी हुकूमत ऐं PTI कमेटीज़ विच में ॻाल्हियुनि जे 3 दौर जो ख़्वाहिशमंद आहे। बानी हुकूमत खे लिखत में मुतालबा पेश करण जी बि इजाज़त ॾिनी आहे। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह अलीमा ख़ान जे बयाननि खे डफेड़ पखेड़ण जी कोशिश करार ॾींदे चयो आहे त अलीमा ख़ान जी अली अमीन गंडापुर ऐं शेर अफ़ज़ल मरवत बाबति गुफ़्तगू देहांत तलब आहे। PTI बानी खे जेल मैन्युअल तहत सहूलतूं मिलियल आहिनि। आज़ादीअ लाइ किथां बि को बि दबाव नाहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्लाह चयो त PTI हमेशह सोशल मीडिया ते मुल्क ख़िलाफ़ मुहिम हलाईंदी रही आहे। अलीमा ख़ान जी सोशल मीडिया ते साम्हूं आयल ॻाल्हि ॿोल में सियासी फ़ाइदे जी ॻाल्हि कई वई आहे। अलीमा ख़ान PTI बानी खे ज़हर ॾियण जी बि ॻाल्हि कई। PTI वारा पाण में विढ़ी रहिया आहिनि। जंहिं पार्टीअ में रुॻो साज़िशूं हुजनि उहे कंहिं बि हद ताईं वञी सघनि था। मिलिट्री कोर्ट स्टाइल आर्मी पब्लिक स्कूल जहिड़े हमले में मुलविस जवाबदारनि लाइ हो। छा समूरनि सिविलियन सां अहिड़ो ई बर्ताव करे सघिजे थो? आइनी बेंच जा फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स में चयो त सवाल हीउ आहे त सिविलियंस जो फ़ौजी अदालतुनि में ट्रायल कहिड़े हद ताईं थी सघे थो। रोज़ असांजा जवान शहीद थी रहिया आहिनि। शहीदनि जो अहसासु आहे, पर उन्हनि शहीदनि जा केस फ़ौजी अदालतुनि में छो नथा हलाया वञनि? जस्टिस मुसरत हिलाली चयो त आइन मुअत्तल नाहे। सिविलियन जो फ़ौजी अदालतुनि में ट्रायल APS जे जवाबदारनि लाइ हो। छा सभिनी सां साॻियो सलूक थींदो? दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। नौजवान कंहिंजे इक़्तिदार जे हिबत पूरी करण लाइ ॿार न बणजनि। ख़बर नाहे ॿियनि जे ॿारनि खे ॿारनि तौरु इस्तेमाल कंदड़ शख़्स खे निंड कीअं ईंदी आहे। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त हुननि जा पंहिंजा ॿार परड़े में आहिनि। हिते ॿारनि खे ग़लति इस्तेमाल करे रहियो आहे। सूबे में सभु कम मेरिट ते करे रही आहियां। PTI बानी अरब मुल्कनि बाबति प्रोपेगंडा जी मज़म्मत कंदे सोशल मीडिया ते इस्तेमाल थींदड़ अकाउंट्स खां लातालुकीअ जो ऐलान करे छॾियो। PTI बानी जे वकील फैसल चौधरी जो चवणु आहे त PTI बानी अरब मुल्कनि बाबति प्रोपेगंडा जी मज़म्मत कंदे चयो त संदसि या संदसि पार्टीअ जो उन्हनि अकाउंट्स सां को बि वास्तो नाहे। बानी प्रोपेगंडा बाबति अहम हिदायतूं जारी कयूं आहिनि। बानी बुशरा बीबी शहीदनि ऐं अरब मुल्कनि बाबति प्रोपेगंडा कंदड़ सोशल मीडिया अकाउंट्स जी मज़म्मत कई। जेल मां फ़ोन ते ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कराइण, अख़बारुनि में फ़राहमी ऐं टीवीअ जी बहालीअ वारी PTI बानी जी दरख़्वास्त मंज़ूर। रावलपिंडी जी दहशतगर्दी तोड़ अदालत PTI बानी खे संदसि ज़ाती मुआलिज खां तिबी मुआइने कराइण जी इजाज़त बि ॾेई छॾी। हुक्मरान सिंधु दरिया में 6 कैनाल कढी सिंध जी अवाम खे बुख ऐं उञ विघे मारण चाहिनि था। सिंधु खे बचाइण लाइ सिर जो सांगोल आहे, मैदान में निकिरंदासीं। STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी जो खोसकी ऐं निंदो खां पोइ टंडोबाग में कारकुननि खे ख़िताब। कादर मक्सी चयो त पहिरियां धारनि खे आबाद करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिश कई वई। हाणे वरी पाणीअ ते दाड़ो हयो पियो वञे। पीपल्स पार्टी इक़्तिदार ख़ातिर सिंधुअ जो सौदो कयो आहे। 6 कैनाल निकिता त सखर बैराज खां हेठि पाणीअ जो फुड़ो न हूंदो।
सिंध पुलिस जी ड्राइविंग लाइसेंस ब्रांच में घोबिन जो इंकशाफ। लाइसेंस ब्रांच जे 7 पुलिस ऑफिसर्स ऐं एहलकारनि खे मुअतल करे बी कंपनी रिपोर्ट करायो वियो। मुअतल थियल ऑफिसर्स में इंस्पेक्टर अशरफ सुमरो, इंस्पेक्टर सईद मोहम्मद शाह, सब इंस्पेक्टर मोहम्मद शफीक मेमन, क्लर्क मोहम्मद आसिफ अली, एएसआई मोहम्मद पन्हा, एएसआई शाहिद अली ऐं हेड कांस्टेबल शहजाद गुल शामिल। समूरन ऑफिसर्स ऐं एहलकारनि खे हेडक्वार्टर में रोज़ हाज़िरी लॻाइण जी हिदायत। डॉक्टर शाहनवाज कतल केस में फरियादी धुर एफआईए जी जांच ते एतराज़ वारे छॾिया। मीरपुर ख़ास जी दहशतगर्दी तोड़ अदालत ॿाहिरां रूपोश पुलिस अमलदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ ॿीहर हिदायतूं जारी। फरियादी धुर जे वकील मीर अहमद मंगरियो चयो आहे त एफआईए जांच मुकम्मल न हुअण करे अदालत खां वधीक वक़्तु घुरियो आहे, जंहिं ते एतराज़ आहे। बाअसर जवाबदारनि डीआईजी मीरपुर ख़ास, एसएसपी ऐं ॿियनि खे जांच में शामिल नाहे कयो वियो। जांच मां मुतमइन नाहियूं अदालत खे ख़दशनि खां आगाह कयो आहे। लाड़काणे में सियाल भाइरनि जे घर मथां फायरिंग ऐं अॻूणे एमपीए मोज़म अब्बासी मथां केस दाख़िल थियण बाद नाले वारे शाइर सरकश सिंधी जी न्याणी नायाब सरकश पाक किताब खणी सियाल भाइरनि वटि पहुती। सुहेल अनवर सियाल ऐं संदसि भाउ तारिक अनवर सियाल राजूणीअ लाइ राज़ी थी विया। तारिक अनवर सियाल नायाब सरकश खे अजरक ओढायो। संदसि चवणु हो त सिंध जे रिवायतुनि जा अमीन आहियूं। न्याणीअ तरफ़ां पाक किताब खणी अचण ते दिलि मां समूरी रंजिश कढी छॾी आहे। ॾंढ ॾोह न खपे, चाहियूं था त नवाब सरदार ख़ान चांडियो वटि फ़ैसिलो थिए। सुहेल सियाल जे घर मथां फायरिंग वारे केस में नौजवान अहद मक्सी जी गिरफ़्तारी बज़ाहिर एटीसी में पेश। 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। उडेरोलाल स्टेशन वेझो ट्रेन जी पटड़ियुनि तां बोगियुनि जो लहण रोज़ जो मामूल बणिजी वियो। कराची खां मुल्तान वेंदड़ ज़करिया एक्सप्रेस जी हिकु बोगी पटड़ी तां लही वई। ट्रेन खे इंजण फेल थियण सबबि वापसि स्टेशन ते आंदो पियो वियो त हादसो पेश आयो। जानी नुक़सान न थियो। ट्रैक बंदि थियण सबबि मुख़्तलिफ़ ट्रेनुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशन ते रोकियो वियो। बरतानिया के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बर्फ़ानी तूफ़ान ऐं ॿोॾि सबबि तबाही। लेस्टर शहर में ॿोॾि सबबि केतिरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। मानचेस्टर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हर पासे बर्फ़ ई बर्फ़। बर्फ़बारी सबबि समूरी बरतानिया में स्कूल ऐं ऑफिसूं बंदि, उॾामूं मुलतवी, ट्रेनूं बि रोकियूं वयूं। बरतानिया में हिकु वधीक बर्फ़ानी तूफ़ानीअ जी बि अॻुपती। अमेरिका में भी बर्फानी तूफ़ान सबब हालतूं वधीक ख़राब। वॉशिंगटन डीसी में 9 इंच ताईं बर्फ़बारी रिकॉर्ड। न्यू जर्सी ऐं वर्जीनिया समेत 12 खां वधीक रियासतूं सख़्त मुतासिर। लाॻीतो बर्फ़बारी सबब एयरपोर्ट्स ते उॾामुनि जी बहाली नामुमकिन बणिजी वई। सवें गाॾियूं बर्फ़ में फाथल। मवासिलाती निज़ाम बि दरम भरम थी वियो। कैनेडा क़यामत ताईं अमेरिका में ज़म न थींदो। कैनेडियन वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो जो ट्रंप खे ठाहको जवाब। जस्टिन ट्रूडो चयो त कैनेडा जे आज़ादीअ ते को ठाह न थींदो। ट्रंप जी तजवीज़ ते अमल दरामद जो सवाल ई पैदा नथो थिए। ट्रंप जस्टिन ट्रूडो जे इस्तीफ़ा वारे ऐलान खां पोइ कैनेडा खे अमेरिका में ज़म करण जी ॻाल्हि कई हुई। बांग्लादेश में इक़्तिदार जो तख़्तो ऊंधो थियण खां पोइ भारत फरार थी वियल। अॻूणी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद जो पासपोर्ट रद्द। बांग्लादेश जी अबूरी हुकूमत मुजरमाणी कार्रवाई तहत
शेख हसीना वाजिद समेत 97 ॼणनि जा पासपोर्ट रद्द कया। बांग्लादेश जी अॻूणी वज़ीर आज़म ख़ालिदा ज़िया जी हालत बि ख़राब, इलाज लाइ लंडन पहुची वई। दुनिया जे अमीर तरीन माण्हुनि जी फ़हरिस्त जारी, एलोन मस्क जो पहिरियों नंबर। अमेरिकी मैगज़ीन फोर्ब्स जी रिपोर्ट मूजिबि टेस्ला मोटर्स जी सरबराह एलोन मस्क जी मिल्कियत 425.2 अरब डॉलर्स खां वधी वई। एमेज़ॉन जो मालिक जे बेरोस 241 अरब डॉलर्स जी मिल्कियत सां ॿिए नंबर ऐं मेटा जो बानी मार्क ज़ुकरबर्ग 217.7 अरब डॉलर्स जी मिल्कियत सां टे नंबर ते मौजूद। ओरेकल कंपनी जो चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर लेरी एलिसन 209 अरब डॉलर्स जी मिल्कियत सां अमीर माण्हुनि जी फ़हरिस्त में चोथे नंबर ते आहे। ऐं अमेरिकन फिल्म हर्ट आइज़ जो नओं ट्रेलर जारी। रोमांटिक कॉमेडी फिल्म 7 फ़रवरी ते सिनेमा घरनि जी ज़ीनत बणिजंदी।